अफ़सोसनाक ख़बर अवां शेयर कयूं पिया। न्यू सईदाबाद में मेहरान हाईवे ते रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हादसे में हिकु ॼणो फौत थी वियो, 4 ॼणा ज़ख़्मी भी थिया आहिनि। हादसे में 16 सालनि जो ज़करिया मेमण फौत थी वियो। ज़ख़्मी थियलनि खे अस्पताल पहुचायो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां शेयर कयूं पिया। न्यू सईदाबाद मां जिते मेहरान हाईवे ते रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हिकु ॼणो फौत थी वियो, 4 ॼणा हादसे में ज़ख़्मी थिया आहिनि। हादसे में 16 सालनि जो ज़करिया मेमण फौत थी वियो। ज़ख़्मी थियलनि खे अस्पताल पहुचायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं न्यूज़ सईदाबाद मां आवाज़ जे रिपोर्टर कासिम कमरानी खां। जी कासिम, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। जी न्यू सईदाबाद इलाके में मेहरान है जेते न्यू सईदाबाद मां नवा कैबिनेट 4 सीटर रिक्शा नवा सईदाबाद ईंदड़ मोटरसाइकिल जे विच में आमो साम्हूं टकराव थियण जे नतीजे में 4 सीटर में वेठल 7 डेकोरेशन जा मुलाज़िम उन्हनि मां 7 मेमण जो पुटु 7 मेमण पुटु ज़करिया मेमण छॾे जो फौत थी वियो आहे। ठीक है, वंज मेहरबानी कासिम कमरानी अपडेट करण जे लाइ।